जेनेटिक जीन लफ़्ज़ जी माना आहे टू प्रोड्यूस यानी पैदा करणु या पैदा कंदड़। जेनेटिक मौरूसी ख़ासियतुनि बाबति ॼाण ॾिए थी। मौरूसी ख़ासियतूं जेके वालदेन खां औलाद में मुंतक़िल थियनि थियूं उहे क्रोमोसोम जे ज़रिए। ग्रेगर जॉन मेंडल जेनेटिक जो अबो सम्झो वञे थो। इकोलॉजी ॿिनि लफ़्ज़नि मां वरितल आहे। इकोस हैबिटाट या होम यानी घर, लोगोस माना स्टडी। इकोलॉजी खे एनवायरमेंटल बायोलॉजी भी चइबो आहे। इकोलॉजी जानदारनि जो पाण में तालुक़ु ऐं माहौल सां तालुक़ जे बारे में ॼाण ॾिए थी पई, जीअं असांजो पाणी सां या ॿियनि जानदारनि सां तालुक़ु थिए थो पियो। इकोलॉजी खे एनवायरमेंटल बायोलॉजी भी चइबो आहे। पैलियंटोलॉजी ॿिनि लफ़्ज़नि मां वरितल आहे। पैलियोस माना एंशंट यानी पुराणो, ओंटोस माना क्रिएचर या जानदार, लोगोस माना स्टडी या ॼाण। हीअ शाख पुराणे जानदारनि जे बाबति ॼाण ॾिए थी जेके जानदार पंड पाण थी चुका आहिनि यानी इन धरतीअ तां ख़तमु थी चुका आहिनि, जीअं डायनासोर वग़ैरह उन्हनि जे बारे में। सोशियोबायोलॉजी सोशियस माना कंपेनियन यानी साथी, लोगोस माना स्टडी यानी ॼाण। हीअ शाख जानदारनि जे समाजी तालुक़ बाबति ॼाण ॾिए थी। समाजी तालुक़ु छा आहे? समाजी तालुक़ु अहिड़ो तालुक़ु आहे जंहिंमें जानदार हिक ॿिए जे फ़ाइदे ऐं भले जे लाइ कमु करनि था। इम्यूनोलॉजी इम्यून माना डिफेंस, दिफ़ा या हिफ़ाज़त, लोगोस माना ॼाण। हीअ असांजे दिफ़ाई निज़ाम जे बारे में ॼाण ॾिए थी। दिफ़ाई निज़ाम जो मतिलबु जरासीमनि या ॿियनि बीमारनि खां बचाव वारो निज़ाम। रत जा अछा सेल जिस्म जी पुलिस या फ़ौज सॼा वञनि था, छो त इहे जरासीमनि सां विढ़नि था ऐं उन्हनि खे मारे नास कनि था। एंटोमोलॉजी ॿिनि लफ़्ज़नि मां वरितल आहे। एंटोमोन माना इंसेक्ट्स, लोगोस माना ॼाण, यानी हीअ शाख जीतनि जे बारे में ॼाण ॾिए। मालिक्यूलर बायोलॉजी स्टडी अबाउट बायोमालिक्यूल्स, हयातियाती मालिक्यूलनि जी ॼाण ॾिए थी। हयातियाती मालिक्यूल कहिड़ा आहिनि? उहे मालिक्यूल जेके जानदारनि में मिलनि था ऐं उहे जानदारनि जी ज़िंदगी ठाहिनि था, उन्हनि खे असां ऑर्गेनिक मालिक्यूल भी चऊं था। फार्माकोलॉजी ॿिनि लफ़्ज़नि मां वरितल आहे। फार्माकोन माना ड्रग्स, मेडिसिन यानी दवाऊं, लोगोस माना ॼाण। हीअ शाख दवाउनि जे बारे में ॼाण ॾिए थी। हीअ शाख ॿुधाए थी त दवाऊं कीअं ठहनि थियूं, छा मां ठहनि थियूं ऐं उन्हनि जो इंसान ज़ात ते कीअं असरु थिए थो।